विशा ऐवानी सहाफ़त ज़िले मटियारी जे नाले सां क़ाइमु थियल मीडिया ऑफिस जे इफ़्तिताही तक़रीब दौरान ज़िले मटियारी जे सहाफ़ियुनि जी शिरकत, जंहिंमें अब्दुल गफ़ूर हिंगोरो, सुहेल भैयो, नवाज़ अली सियाल, ख़ालिद हुसैन सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सहाफ़त मुक़दस पेशो आहे, उन करे सहाफ़ियुनि खे अवाम जी ख़िदमत लाइ अॻिते वधिणो पवंदो। असां मटियारी ज़िले जे मोस्ट सीनियर सहाफ़ी फ़िदा हुसैन सोलंकी खे जस पेश कयूं था, जंहिं हीउ हेॾो वॾो प्रोग्राम रखी सभिनी दोस्तनि खे गॾु कयो आहे। हिते उबदा क़ानून इज़हार जी आज़ादी खे रोकण जे लाइ ठाहिया पिया वञनि, सहाफ़ियुनि खे मारियो ऐं हिरासा कयो पियो वञे, पर हक़ ऐं सच जो रस्तो जेको सहाफ़ियुनि इख़्तियार कयो आहे, उन सां समाज जे अंदरि जेके ख़ामियूं ऐं ख़राबियूं आहिनि, उन्हनि खे मीडिया ते आणण सां मुक़्तदर क़ुवतूं नोटिस वठंदियूं। करप्शन, इक़बाल परवरी खे बुंझो ईंदो। इन मौक़े ते सहाफ़ी फ़िदा हुसैन सोलंकी सभिनी आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे चयो त असां मटियारी, अडेरो, खंडू, खैबर, भिटशा, हाला, न्यू सैदाबाद समेत सॼे ज़िले जा सहाफ़ी मुतहद आहियूं। असां वचन था कयूं त अवाम सां कयल उहद जे पासदारी कंदासीं। कंहिं वर्किंग सहाफ़ी सां नाइंसाफ़ी थी त असां उन सहाफ़ी जी मालिकी कंदासीं। जिते वर्किंग सहाफ़ी जो पसीनो हूंदो, उते असांजो खून हूंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।